कोई मसला जया गुजरी रहा जंहिंमें असांजे तमामु उस्तादनि खे तकलीफ़ूं थियूं आहिनि। जीअं असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि उहे बार बार तहरीकूं ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते पंहिंजा मसला उथारीनि था, पर उन्हनि ते मरकज़ी क़यादत कोई स्टैंड कोन पई वठे। या त मरकज़ी क़यादत खे स्टैंड वठणु खपे इन ते, न त पोइ त इन ते बेतमादी कजे, इनखे हटाइणु खपे ऐं नवां माण्हू अचणु खपनि जेको उस्ताद तंज़ीम लाइ कमु कनि। हाणे हिते जेकॾहिं रुॻो उहिदनि ते वेठा आहिनि ऐं कमु करण लाइ कुझु ई कोन्हे, कम लाइ ज़ीरो आहे ऐं असांजो उस्ताद सां परेशान लॻो पियो आहे। इहा त असांजे उस्ताद सां नाइंसाफ़ी आहे। ऐं जेके ज़िले जा सदर साहिबान आहिनि, जनरल सेक्रेटरी साहिबान या मरकज़ी जनरल बॉडी आहे, उहा वेही करे फ़ैसिलो करे त इहे जेके असांजा जेके मोहतरम मरकज़ी बॉडी वारा इहे कमु करणु चाहिनि था या इहे पंहिंजा उहिदा छॾे घर वञणु चाहिनि था। जेकॾहिं वञणु चाहिनि था त पोइ जेके कम वारा माण्हू आहिनि उन्हनि खे आणियो जीअं असांजे उस्तादनि जा मसइला हल थी सघनि। महिरबानी तव्हांजी।